त कल अदालत में पेशी भी थी मारिया सारियो जी तो इम्तियाज़ कोसो साहब का हाल अहवाल वठंदासीं। इम्तियाज़ कोसो साहब खुश आमदीद चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। ॿुधायो कल अदालत में छा नज़र आयो पे तव्हांखे? वॾी महिरबानी साईं, अवां असांखे प्रोग्राम में वरितो। सर, मारिया सारियो जी तव्हां बिल्कुलु ॻाल्हि था कयो त जीअं कुझु ॾींहं अॻु पिंकी जो केस ज़ाहिर थियो त सॼो मुल्क थरथड़े में अची वियो। साॻी रीति हाणे मारिया सारियो जॾहिं अरेस्ट थी आहे, जा मामिलो थियो आहे त सॼो मुल्क परेशान आहे। मारिया सारियो जो तालुक त ग़रीब घराणे सां आहे, छाकाणि त असां शुरू खां वठी लेडी क्लर्क खे ॾिसंदा पिया अचूं। हिन जो ॿुधाइजो वञे त जेको वालिद आहे उहो बि पुलिस में ई मुलाज़मत कंदो हो, उनजे बिहाफ ते ई हिनखे नौकिरी मिली हुई पुलिस वारी। उनमें शुरूआती तौर ते हिनखे शायदि 9 ग्रेड मिलियो है, हाणे ई 11 ग्रेड में जूनियर क्लर्क तौर हैदराबाद जी जेका SSP ऑफिस आहे उते काफ़ी अरसे खां पंहिंजी नौकिरी सर अंजाम ॾींदी रही आहे। 11 ग्रेड जी जूनियर क्लर्क भया उन जो एटीट्यूड कीअं आहे? तव्हां छा इन हवाले सां असांखे ॿुधाइणु चाहींदो? इहो जीअं मां तव्हांखे ज़िक्र करे ॿुधाई पई, हुनजी थोरो बैकग्राउंड पे असां ॻाल्हि कयो त हिन जीअं हिनखे शुरूआती तौर ते इहो जूनियर क्लर्क जो उहिदो मिलियो त उनखां पोइ हिन पंहिंजो असर रसूख़ हिते इस्तेमालु करणु शुरू कयो ऐं आहिस्ते आहिस्ते वुमेन कंप्लेन सेल आहे हैदराबाद SSP ऑफिस जो, उन ते ई हावी थी वई आहे। हैदराबाद वुमेन कंप्लेन सेल में त मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि या खाता आहिनि उन जो तइदाद 1 दर्जन हूंदो, घटि मां घटि 1 दर्जन जेके मुख़्तलिफ़ खाता आहिनि। जीअं तव्हां ट्रांसजेंडर कम्यूनिटी जी ॻाल्हि कयो, चाइल्ड जी ॻाल्हि कयो, लेबर जी ॻाल्हि कयो, औरतुनि जा तहफ़ुज़ आहे, मुख़्तलिफ़ जेके खाता आहिनि, सभिनि जा जेके उहिदा आहिनि या चार्जूं आहिनि उहे मारिया सारियो आहिस्ते आहिस्ते पंहिंजे लेखे पाण संभालींदी रही। मारिया सारियो ईअं बि न आहे त को कम में घटि आहे या कमु नथी करे, कमु बि ॾाढो हुनजो ज़बरदस्त रहियो आहे। पर ऑफिसर जेके रहिया आहिनि हिते SSP ऑफिस में या हैदराबाद जो जेको DI ऑफिस आहे असांजो, उते जा जेके बि ऑफिसर रहिया आहिनि उन जी छपर छांव में रही हिन कमु कयो आहे। ताज़ो जॾहिं हाणे SSP शाहज़ेब चाचर साहिबु हिते हैदराबाद पहुतो हो कश्मीर मां, त उन आहिस्ते आहिस्ते इन खां जेके उहिदा आहिनि, छाकाणि त हिकु लेडी जूनियर क्लर्क हुई, हुन वटि हिक खां वधीक उहिदा हुआ त उनखे मुनासिबु न पियो लॻो। उन करे ज़ाहिर आहे का पॉलिसी हूंदी पुलिस खाते जी, त उन DSP रैंक जी ऑफिसर आहे पारस बखराणी, उनखे इन जो इंचार्ज मुक़ररु कयो हो वुमेन एंड चाइल्ड सेंटर जो। उतां हिनखे मारिया सारियो खे या तकलीफ़ थी त हाणे SSP शाहज़ेब चाचर शायदि हिन जो भरजलो न थींदो, छाकाणि त माज़ी में जेके बि SSP आहिनि उहे हिन जा ई भरजला थींदा रहिया आहिनि। हाणे जॾहिं शाहज़ेब चाचर हिनखे सपोर्ट न कई ऐं असल जेके उहिदे जा मालिक आहिनि या जंहिंखे उहिदो इहो सुटेबल लॻंदो हो, उन DSP रैंक जे ऑफिसर खे उहिदो ॾिनो। उतां इहो मामिलो आहिस्ते आहिस्ते उथियो ऐं एतिरे क़दुरु जो हाणे मारिया सारियो इहो उहिदो ज़बरदस्ती वठण लाइ जेके ख्वाजा सरा कम्यूनिटियूं आहे उनखे बि उकसाए उते एहतजाज लाइ SSP ऑफिस घुरायो ऐं उन्हनि खे बेलिबास करण ते बि मजबूर कयो। उनखां पोइ इन वाक़े जो बाज़ाब्तो केस बि दाख़िल थियो ऐं सभिनि ॾिठो त कोर्ट में बि पेश थी। कोर्ट में बि हुनजी हिकिड़ो पंहिंजो रवैयो हो, पंहिंजो सलूक हो, लेडी हुई, शायदि इन करे हुनखे हथकड़ी शुरूआती तौर ते न आई हुई। जॾहिं वकीलनि घोड़ कयो उनखां पोइ हुनखे हथकड़ी लॻाए बि पेश कयो हुयो। माज़ी में असांखे ज़रिया ॿुधाइनि था त इन जो जेको असर रसूख़ आहे उहो IG सिंध पुलिस कराची जी जेका ऑफिस आहे उस ताईं बि रहियो आहे। जीअं पहिरीं तव्हां ज़िक्र कयो त 2025 में बि हिन हिकु लेडी अहलकार सां बदतमीज़ी कई हुई। उहो मामिलो 7 ॾींहंनि में सॉर्ट आउट करे उन ई लेडी अहलकार खे कसूरवार करार ॾिनो वियो। त हाणे मारिया सारियो जेका बेकसूर आहे, जेका लेडी अहलकार आहे जंहिं कंप्लेन कई आहे उहा गुनहगार आहे। त